Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी हा तू उर्स जो विहां त थियो पूरो तो ॾिनो अधूरो हाल अहवाल हाणे ॾे पूरो हवाल बचल ॻाल्हि न इहो त तव्हांखे ॿुधायुमि त मींहूं आहिनि कंहिंजियूं वरियल शाह मालिकनि खे सॼी हक़ीक़त ॿुधाए आयो आहे। पोइ मालिक छा था चवनि? मालिक इहो ई था चवनि त जेके में हूं विकामी पयूं उन्हनि जा पैसा ॾियो, बाक़ी ॿ मेंहूं ऐं चोर असांजे हवाले कयो, असां ॼाणूं चोर ॼाणूं। हा त पोइ छा सोचो आहे तूं तो? विकाणल मेंहुनि जा पैसा त आसूदे मल वटि अमानत ॾियां, वधीक तूं वॾो आहे जेको हुकुम करी। तू जे चोर भाॻियनि जे हवाले कयासीं त चोरनि सां दुश्मनी वधी वेंदी। उहे बा चोर वरी कहिड़ो असांजा सॼण आहिनि, चोरनि खे मेन जे मालिकनि खे पुॼी पवंदासीं। बचल ॻाल्हि हुअं बि पुलिस मूंखे फ़क़ीर लिबास में बर्दाश्त न कंदी। पोइ कर बिस्मिल्लाह, चोर ऐं पैसा मालिकनि हवाले कर, जेको थियो मां वेठो आहियां। हाज़ुर बचल ॻाल्हि जेको हुकुम तव्हांजो, बाक़ी मोटी अचे हाल अहवाल ॾियांव, ठीकु आहे न? ॻोठ जो विहां बि ख़ैरनि सां थी वियो ऐं कबूलियो बि मल लाइ तयारु आहे। मेले में बि वञी हे बचा ॾिहाड़ा बचा तयारी त करणी पवंदी। वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। वे बाबा वे किथे हैं बाबा हे ॿ ॾींहं टे ईअं सफ़ा गुम? बाबा सी मूं ॿ ॾींहं ते कम पे कयो ऐं राति जो वञी दरगाह ते सुम्हंदो हुयुसि। ईअं छो पुट? सॼी बिरादरी शादीअ में तुंहिंजे लाइ पुछंदी रही। बाबा सी मां कहिड़ो मुंहुं खणी राज में अचां? हर को मूंखे बिरादरी में ॾिसी ईअं चवे हा आयो आहे मांझी खान जो पुटु। जे इहा ॻाल्हि आहे पोइ त तोखे ॻोठ में बि न अचणु घुरिजे हा न। तुंहिंजी इहा सोच ग़लति आहे। हाणे तूं सिर्फ़ बच्चल खान जो भाणे जो आई, राज जी हर अख तोखे इज़त सां ॾिसंदी। हा बाबा सी अव्हां जे करे मूंखे इज़त ज़रूरु मिले, पर मां पंहिंजी इज़त ठाहिण थो चाहियां। जे माण्हुनि खां विसरी वञे त मां मांझी खान जो पुटु आहियां। वाह वाह, भली ॻाल्हि कई अथई, पर उहा इज़त तूं राज खां परे रही त ठाहे कोन सघंदे न। जे राज जी इज़त कंदे त मोट में उहे बि तोखे कुर्ब प्यार मोहब्बत ऐं जीअ में चायूं ॾींदई। ईअं ई कबो बाबा सी, तव्हां रुगो दुआ कयो त इहे दाग़ धोपिजी वञे जेके मूं ते पंहिंजे पीउ जे तरफ़ां लॻल आहिनि। वरी बि साॻी ॻाल्हि, बाबा हिन ॻोठ मां मुंहिंजे जे करतूतनि बाबति तोखां कोई कुझु न पुछंदो। तोखे भागुल को न ॿुधायो छा तॾहिं ईदन खां तुंहिंजे लाइ मां न्याणी थो वठां? न बाबा साईं न, मुंहिंजे लाइ तव्हां कंहिंखे बि न चओ। हिन राज में मां एतिरी इज़त ठाहींदुसि, राज जा माण्हू अचे तव्हांखे पाण ई चवंदा त अचे सावंग लाइ सम वञ। सावल, तूं ॻाल्हियूं त सफ़ा गैरत वारी थो करीं। तुंहिंजे इरादनि मां मूंखे लॻे थो त तुंहिंजे अंदर में हिकु बच्चल खान आहे जंहिंमें ज़माने जी सोच सम्झ ऐं सहब आहे। इहो ॾींहुं परे न आहे सावल जॾहिं ही सॼो राज तुंहिंजी बच्चल खान वांगुरु इज़त कंदो। न बाबा साईं, तव्हांजी जुतीअ में मुंहिंजो पेर नथो पइजी सघे। मां बच्चल खान आहियां, मां बच्चल खान जो भाणजो आहियां। तूं हिकु इज़त ऐं गैरत वारो माण्हू आहीं। अॼु खां पोइ ॿी ॿोली न बोलजां। तुंहिंजी शादी अॼु ईदल खान जी न्याणीअ सां ई थींदी। सॼो राज तवंदो त बच्चल खान टे औलाद न आहे, अॼु पुट थो पढ़ाए। न बाबा साईं, तव्हां काके ईदन जे घरां सचल जे लाइ संग वठो।
न त घर में नफ़रत पैदा थी। मोहब्बत मीरास असांजी, मेहनत मीरास असांजी। वलण पुट, तू पानी भरे भरे थकिजी पियो हूंदे। बाबा, अदा कादन जी वफ़ात वक़्तु सॼो राज थकिजी पियो हो जो मां थकिजी पवंदुसि। अब्बा शाबाश ते यही मुर्सीअ जो अखर आहे। अम्मी जंहिंमहिल अदा वलण जी शादी थींदी न, ही सॼो ॻोठ असांजो ईअं ई साथ ॾींदो। मुंहिंजी शादी जो छॾियो, बसि इहो सोचो त अदा कादन जो सभु कुझु बिरादरी कयो आहे। घटि में घटि चालियो त असां घर भातियुनि खे करणु घुरिजे। बिल्कुलु पुट, जेका कादन जे शादीअ लाइ फंडर बीहारी हुन उहा चालीह ते कोन्दासीं, पर तूं हिकिड़ी महिरबानी कर। हुकुम कयो बाबा। बाबा मूं वटि 2000 खनि रखियल आहे, ही खणी वञी मार्केट में मच्छी खणी अची शहर में वेची, इहो अञा सुठो थियो। बाबा हिकिड़ी सची ॻाल्हि कहीं, ठेकेदार जो कमदार आहे न, उन मूंखे बेइज़्तो कयो आहे। पुट पराई ढंढ मां मच्छी मारींदे त पोइ झेड़ो कीअं न थींदो। मूं कुड़ीअ सां दरिया बादशाह जे दुबे मां सन्नी मच्छी पे मारी, नाक हमरा वठी अची मूंसां विड़ियो आहे बाबा। मूंखां मच्छी खसियईं, कुड़ी खसियईं, बेइज़्ज़तो कई बाबा। ऐं मूं हुनखे मिंथू करे वापसि मच्छी मोटराई आहे, ऐं कुड़ी बि मोटराई आहे। ख़ैर आहे पुट, पाण मिसकीन मुहाणा आहियूं। तूं कुझु बि चओ बाबा, पर मूं कसम खयो आहे इन ठेकेदार जी ढंढ मां रोज़ मारींदुसि रोज़, ऐं उहा मच्छी मार्केट में विकिरो कंदुसि। बाबा मां तोखे बार बार रोकियां थो त ढंढ में वागूं आहे, उहे बि मुड़ी नथो। छा जो वागूं बाबा? माण्हुनि ऐं मुहाणनि खे डिॼाइण लाइ ठेकेदार रबड़ जो वागू आंदो, जीअं को ढंढ मां मच्छी न मारे सघे। अब्बा जे रात जो चोरी मच्छी मारींदे पकड़जी पवी त पोइ छा थींदो? अदा असांजी त ख़ैर आहे, पर ही माण्हू चचे बचल खान खे छा चवंदा? इहो ई चवंदसि न त तुंहिंजे राज जा मुहाणा चोर आहिनि, ऐं अदे बचल जो असांजे करे कंधु झुकी वेंदो। ठेकेदार जा चौकीदार जेकॾहिं मूंखे पकड़े विया न बाबा साईं, त पोइ मां मुहाणे जो पुट ई न आहियां। अब्बा चोरी को चङो कम त न आहे। हिन जवान भेण ऐं हिन बीमार पी ऐं मुंहिंजी इज़त जो को ख़्याल त कर। तूं असांखे छॾ, ही ॾिस मां तोखे हथ थो ॿधां, तूं अदे बचल खान जी पग खे न लॼाए। पोइ बाबा मां बि ठेकेदार जे कमदार खे एतिरो ई बेइज़्तो कंदुसि जेतिरो हुन मूंखे कयो आहे। वीराणी तूं हिनखे सम्झाए, ही को न को असांजे कंध में फाहो ज़रूरु विझंदो। कुझु कोन थींदो। तूं अदा बचल खे चओ त ठेकेदार जे कमदार खे घुराए सम्झाए छॾेसि। ठीकु आहे ठीकु आहे, मां मार्केट मां मच्छी खणी शहर में खपाईंदुसि ऐं शाम जो घर मोटी ईंदुसि, ऐं वरी सुबुह जो साइकिल खणी शहर हलियो वेंदुसि। अबा इहो त अञा वधीक सुठो आहे। जेकॾहिं 2 रुपया वधीक कमाईंदे त तुंहिंजी ऐं शहज़ादीअ जी शादी में कमु अची वेंदा। बाबा अदा कादन जे चालीहे खां अॻु ई मां एतिरो कुझु करे ॾींदुसि जो असां हाणे ग़रीब न रहंदासीं। बाबा साईं हिन महिल कहिड़ी नमाज़ पढ़ी? अब शुक्राने या 2 नफ़िल पढ़ियासीं। न्याणी जो फ़र्ज़ अदा करणो हो कयो। तोखे ख़बर आहे त जवान न्याणी जो पीउ जे मथां वॾो फ़र्ज़ हूंदो आहे। अॼु उहो फ़र्ज़ मूं अदा कयो। शुक्र आहे बाबा साईं त न्याणी वञी पंहिंजे घर वारी थी। बाबा हाणे हिन पहलवान जी बि शादी कराए। मां हाणे मानी कोन पचाईंदुसि। मां मानी पचायां या माल जो कयां या वरी बनी संभारियां। मुंहिंजी शादीअ जा ख्वाब त न ॾिसो,
न ॾिसो मुंहिंजी शादीअ जा ख्वाब, मां शादी न कंदुसि। अॼु त अबे बचल ख़ान मूंखे चयो आहे त ईंदड़ जुमे ते तोखे मलाखड़े में लाईंदुसि। अदे बचल सां सुभाणे मां पाण थो ॻाल्हायां, तूं शादी कीअं न कंदे? हिकिड़ो दफ़ो रुगो अदी अमीरा खां पक कयां। पर ॻाल्हि त ॿुध, तूं 3 ॾींहंनि खां मूंखे वाइड़ो वाइड़ो छो पियो लॻी? बाबा साईं तोखे ख़बर आहे मास्टर शफन जी जेका मेह चोरी थी हुई न, तूं हुन जे एवज़ में 10 में वापसि खाया। छा उन्हनि ई चोरनि जूं मेहूं खाए आयो आहे ऐं उन्हनि ई चोरनि खे ॿधी आयो आहे? तूं ऐं मां ऐं पीराणा ऐं मास्टर शफन उन्हनि चोरनि खे पकड़े उन्हनि खे ॿधी उतां खणी आयासीं। उन्हनि चोरनि वटि ॿियूं बि जेके मेहूं हुयूं उहे बि चोरी जी हुयूं, उहे बि ॻोठ मां चोरी करे आया हुआ। ऐं ॾातू जेके मेहूं उन्हनि खां काए आयो हो उहे बि चोरी जी हुयूं। पर अबा उहे मेहूं किथे आहिनि, चोर किथे आहिनि, मूंखे बि त ॾेखार न। दातू खान जेके मेहूं काए आयो उहे मेहूं विकिणी करे पैसा भागिन खे मोटाए ॾिनी। उन्हनि मां 2 लख मास्टर शफन खे। हाणे त भाग्या ॼाणनि ऐं चोर। ॻाल्हि त ॿुध, हेतिरी वॾी ॻाल्हि थी वई तो मूंसां ॻाल्हि ई कोन कई। हल ख़ैर आहे, अधे बचल मतां शादी जे करे ॻाल्हि लिकाई हुजे, सुभाणे अधी अमीरा ऐं भोग फ़कीर सां मिलां, पोइ अधे बचल खे बि राज़ी करे वठंदो। हा बाबा, ज़ैफ़ां खां सवाइ घर कीअं हलंदो? बाबा साईं जेका तव्हांजी मर्ज़ी, अबो बचल ख़ान जेको बि हुकुम कनि मां हासिल। अम्मा नूरा, हिन घर में तुंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे, पर हिन घर खे तूं हाणे पंहिंजो घर करे भाईंदे। भाॼाई अदा महरम ऐं अबो जेको बि कमाईंदा अची सिधो तुंहिंजी तिरीअ ते रखंदा, पर ॿुध मूंखे थोरी ख़र्ची ॾिजांइ। हा हा ज़रूरु ॾिजांसि। ढोलू वॾे कम जो माण्हू अथई। वॾी ॻाल्हि आहे, तूं सुम्ही पई हूंदी न, हीउ सुबुह जो सवेल उथी पहिरियां बाहि ॿारींदो, पाणी घर जो भरींदो अथई। वॾी ॻाल्हि आहे त ॿुहारी ॾे, थां धोए, अच्छा कपिड़ा धोई छॾे न, बसि तूं रुगो खणी वञी तार ते सुकणा विझी जा। बाबा ॾिस ॾिस अदा महरम जा मज़ा कीअं पियो मूंसां भोग करे, ऐं जे मां भोग कंदोसांसि त जल्दीअ में वरी चिड़ी पवंदो। भले तूं बि भोग करे, छो चढ़ंदो? भाॼाई ॿुधी पई न, मता पोरी मुड़स जे पारां तूं चिड़ी पई। भली मूंसां भोग कंदे त मां कोन चिड़ंदसि। अल्लाह मालिक आहे, पर ॿुध भाॼाई घर जो मां को बि कमकार कोन कंदोसि। घर ॼाणे त तूं ॼाण। हुए तूं कहिड़ो कमु कंदो आहीं? अम्मा नूरा हे ॿियो कमु कोन कंदो आहे। लीमे ऐं खबड़ खे वांगण हणंदो आहे, पर ॾंड मूंखे पटका ॾियणा पवंदा। सॾ बि त कोन भरियाऊं न। आसूदे मल ऐं चाचे पीराणे ढव ते ॿिनी खे बेइज़तो कयो आहे। अञा तरस मां बि घटि कोन कंदो मान। वॾी ॻाल्हि आहे बाबा, रुगो सुबुह थिए लीमे ऐं खबड़ सां सुभाणे झेड़ो कंदासीं हली। अदा महरम हिकु हिकल त 2 ॿार आहियूं। तूं सुबुह जो अवल ख़ैर रुगो मण वांगणनि जो वठ। ॾिस त कीअं नथा ॿिनी खे ॻोठ छॾरायूं। हाणे तूं बि ॿार सां ॿार थीने जा। शादीअ जो भत त पहिरियों फ़कीर बि खाई वेंदा आहिनि। चाचो लीमो ऐं खबड़ खाई विया त छा थी पियो? सुठो थियो जो सॾु न भरियो, सॼो राज थो हाणे नक वढे। 1500 जी ॻाल्हि नाहे बाबा। चाचा असांखे विहांउ मां गंज मिलियो आहे, राज बि राज़ी थी वियो। बाहि ॾियो चाचे लीमे ऐं खबड़ खे। अमा उहे बि भाइरनि जूं भलायूं आहिनि। मुंहिंजे दोस्तनि बि दिलि खोले सॾु भरियो। भत मां ॾेई वठी करे बि मूंखे लख सवा बचंदो, मां तोखे ज़ेवर ठाराए ॾींदुसि। न चाचा, ज़ेवर मूंखे बाबा जन ॾिना आहिनि। इहे पैसा पिया हुजनि दुखी सुखी लाइ कमु ईंदा। बाबा नूरा त सही थी चए, जेकॾहिं 5 रुपया पंहिंजा पियल हूंदा त सुभाणे ॾुखे वक़्त में कंहिंजे अॻियां हथ टंगण जी ज़रूरत कोन पवंदी। बाबा बि मथां अदा कबूले जी शादी जी तैयारी थो करे। ज़रूरु अम्मा, घर में को मानी पचाइण वारो तो हुजे न। भला कंहिंसां तो माइटी करे भाउ घुरनि? चाचा इरादो त चाचे भोग खां संग वठण जो अथसि। भली ॻाल्हि आहे। बराबरि पुट, मां वञा तो दे साहब रे। ॿिनि ॾींहंनि खां लगातार मेहनत कई, मां न कुझु पैसा ॾेई। ठीकु आहे बाबा? अचो। सुबुह उथे लीमे ऐं खबड़ जो ख़ैर न आहे। सुबुह सां मां सिधो वञी पीराणे सां मिलंदुसि, पर न इहो कमु मूंखे पाण खे करणो आहे। भागले सावल ते तस्वीर मूंखे हैरत थी थिए। घर जा थांव बुहारी
मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। ख़बर अथई ॿिनि ॾींहंनि में अकेले सांवल एॾो लाभारो कयो आहे जो 4 माण्हू बि न करे सघनि। मूंखे पाण सम्झ में नथो अचे त सांवल ईअं छो थो करे। पागल, हू सभु कुझु इहो गैरत में थो करे। हू पंहिंजी इज़त जी इमारत ठाहिण थो चाहे। जीअं माण्हू हुन जी महिनत ॾिसी इहो विसारे छॾे त ही को मांझी खान जो पुटु आहे। मां त चयो थमांसि त ही तुंहिंजो पंहिंजो घर आहे, तूं असांजो बच्चो आहे। असां अदा ईदन खां धीअ वठी तुंहिंजी शादी कराईंदासीं। इहो पोइ जो मसलो आहे भागुल, पर जेसि ताईं मां थो सम्झां सांवल जी ज़िंदगीअ में माउ जी मुहबत ऐं पीउ जे शफ़क़त जी खोट रही आहे। ॾिस, तोखे ऐं मूंखे इन खोट जो पूरो करणो आहे। सच त इहो ई अथई त सांवल खे मां पंहिंजो पेट ॼाओ थी सम्झां। मुंहिंजी इलाही इज़त कंदो आहे। पर भागुल, सांवल शादीअ में न अची इहो साबित कयो आहे त हुन जे अंदर में धारे हुजण जो एहसासु मौजूदु आहे। इहो एहसासु सांवल जे अंदर मूं सिर्फ़ तूं ऐं मां ई ख़तमु करे सघूं था। अॼु खां पोइ राज जे हर मामले में सांवल बच्चल खान जो पुटु बणिजी हर मामले में शिरकत कंदो। मुंहिंजे दोस्तनि जे शादियुनि ऐं ग़मनि में बि सांवल ई शरीक थींदो। जेकॾहिं इहो सभु कुझु सांवल कंदो त पोइ मूंखे छा करिणो आहे? जेकॾहिं मां पराए पोख खे एतिरो पाणी ॾींदो त संदो फसल त सुकी वेंदी। काई जल्दी कर त हलां गोड़ो ॾिए जे कॾहिं कमज़ोर तो थी वियो। ॾाढी थकिजी पई आहियां। एॾो वॾो सफ़र मिठीअ जो लिखो टे कोन थियो। कहिड़ी त घर जी हालत थी वई आहे। काॾे वियो? ओ धाणी, अचु तूं छा पियो सोची? चङो जो पधारी। राति बि सॼी राति बि इहा ॻाल्हि सोचियमि त ॾींहं ॿिनि में वञी मिठीअ मां तोखे वठी अचां। घर खाइण थो घणे सुठो थियो जो तूं थर न आयो। भलो अथई भला, भाइनि सां झेड़ो करे आहीं छा? तो त चयो पियो त 2-3 महीना थड़ रहंदसि। इरादो त इहो ई करे वई हुयमि, पर उते रही कोन सघियमि ऐं इहे ॾियारा उते रोई गुज़ारिया अथमि। तूं त उते हिकु ॾियारो बि न रही सघी। कमला, मां सम्झियुसि पक भाइरनि ऐं भाॼाइनि तुंहिंजी इज़त कोन कई हूंदी। माइटनि त मुंहिंजी लख इज़त कई, पर थर में ॾुकार ॾिसी मुंहिंजे हाव में हथ पइजी विया। पाणी खाधे खां सवाइ हर हंधि जानवरनि जा हॾा विकिरियल हुया। उन बुख ते ॿाहिरनि जी थञ ई सुकी वई आहे। वीचारा नंढड़ा मासूमड़ा रोज़ पिया बुख ते मरनि। अलाए त केतिरा मालवंद माण्हू नाग मटे ऐं जर खारा ज़हर जहिड़ा। छा ॿुधायां, मां त इहो सभु कुझु अखियुनि सां न ॾिसी सघी। जुलुम न आहे इहो ख़ुदा जी धरतीअ ते। छड़ जो को धणी साईं कोन्हे। एॾो जुलुम एतिरो बि इन्हनि खां नथो पुॼे त को मिठो पाणी माण्हुनि ताईं पहुचाए उनजी ज़िंदगी बचाए।
हाणे त ॿुधाइनि था त कोयलो बि वाफड़ मिक़दार में मिलियो अथनि, बिजलीअ जा कारखाना बि लॻी विया आहिनि। पोइ बि माण्हुनि सां हेॾो ज़ुल्म परमेश्वर खां पतिजी रखे। हर जे इंसाननि जा दुख ॾिसी त भॻवान बि रोअण खां रही कीन सघे। घर में बि त वॾा माण्हू रहनि था, वॾा वॾा अमीर था रहनि, दौलतमंद। हिन वेदन जो उनखे ख़बर कोन्हे त मालिक जी मख़लूक सां कहिड़ी वेदन। इहे त अखियुनि हूंदे बि अंधा आहिनि। इन्हनि जी माण्हुनि सां न पर माया सां मोहबत आहे, ऐं इन्हनि जूं दिलियूं त मालिक पत्थर बि बणाए छॾियूं आहिनि। ऐं अहिड़ा माण्हू भॻवान जे बंदनि जी रत पीअण जे लाइ पैदा थिया आहिनि। लक्ष्मीअ जे ज़ोर ते अनाज जा भंडार भरे मुंहुं घुरियो मुन था घुरनि। राम राम राम। माया जी मोहबत में माण्हुनि खां माण्हू पई विछड़ी वियो, इंसानियत ई ख़तमु। पिपल में परमेश्वर त बबुल में को ॿियो। सभु इंसान मालिक जी मख़लूक आहिनि। हेठनि इंसाननि जा हालत ॾिसो। इहे माल ऐं मिल्कियतूं चई पयूं हूंदनि। इल्म वारा ॿुधाईंदा आहिनि त हिन रूह ज़मीन जो वॾे में वॾो बादशाह सिकंदर ज़ुल्करनैन हिन दुनिया मां जॾहिं ध्यानत कयईं त हथें खाली वियो। माण्हुनि ॾिठो कफन खां चॿाहाड़ हुयसि। एतिरी ख़बर हूंदे बि त कुझु कोन्हे, दुनिया दौरंगी, अचिणो वञिणो आहे माण्हूअ खे। बाक़ी पोइ पाप जा कम छो था। माण्हुनि जे मन मां त भॻवान जो भउ मोकिलाए वियो आहे। जिते पाणी बि पैसे सां विकिरो थिए त पोइ हिते रहिजी छा वियो। कोन्हे को राणो राणी मुल्क में, तॾहिं इहा बेदादी पैदा थी आहे। मालिक मारे पुछंदो, जन जन वटि बि धन ऐं दौलत आहे, मालिक उन खां मारे पुछंदो। पाड़े जो बि ख़्यालु करिणो आहे, ग़रीब जो बि ख़्यालु करिणो आहे। हेॾा अमीर डिंग हिकिड़ो दफ़ो वियो मां, जंहिं महिल तो ॾिसां रोड तां, कंहिं महिल वॾो पेजाड़ो हीअं वञे, कंहिं महिल हीअं वञे। एतिरा त अमीर आहिनि न, दौलत अथनि न, ग़रीबनि सां इहो ज़ुल्म छो। ख़ैर चङो जो तूं अची वई आहीं। ॾुखनि जे संसार मां ईअं मूंखे बि ॾुखारो करे छॾियो। तूं साहु पटे आराम करे पोइ ईदन वारनि जे घर वञ। चवनि पुट जो विछो ॾाढा ॾुखिया, उन्हनि सां बि ॾुख में शरीक थी। इहो वलण या कादन? कादन वेचारो मच्छीअ मारींदे दरिया बादशाह में लुड़ी ॿुधी। के त वरी अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं था ॻाल्हियूं कनि। हीअं बि थियो हूंदो, हीअं बि थियो हूंदो। वरी जॾहिं को वक़्तु आयो त ख़बर पवंदी त असुल हक़ीक़त आहे छा। बाक़ी माण्हू इहो था ॿुधाइनि मच्छी मारींदो। न धणी न, मां ईअं हथे खाली कोन वेंदसि। माइटनि मूंखे जेके जुतियूं ऐं जोड़ा ॾिना आहिनि न, तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ, उहे अधे ईदन वारनि खे ॾेई ईंदासीं। अधे और सभी भाऊ भूरियल वटां पुटु पढ़णु आयो आहे। मां मर्दाणो पेर भरे आयो आहियां। जाइफ़ाणो पेर तूं वञी भरे अचिजांइ, ॻोठ जी ॻाल्हि आहे। हाज़ुर, मां ज़रूरु वेंदसि। ॾाढी थकिजी पई आहियां। मिठी जो सफ़र असली खुटे ई कोन। वञी पहिरियों चांहि जो प्यालो ठाहे। वेह तूं वेह। सच पुछे कमला, तोखां सवाइ घर खाइणु ईंदो। तूं बि त मुंहिंजे लाइ केवी आहे न। थकल ऐं ॾाढी पूरे। अॼु मां पंहिंजे हथनि सां पाण चांहि जो प्यालो ठाहे मां पंहिंजे साईं खे पीआरियो। कोई न हटी कोन, तूं तो मुंहिंजी ख़िदमत कंदी आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।